वेही करे सोचूं ऐं कहिड़ी तालीम ॾिनो, कहिड़ो सबक़ु ॾिनो। हा, सबक़ु इहो ॾेई विया, माफ़ु करे दरगुज़र कजो। हा, ऐं प्यारे तालीम ॾिनी, जॾहिं का तकलीफ़ अचे त मुंहिंजी तकलीफ़ुनि खे यादि कजो। हा, जॾहिं हिन दुनिया में का तकलीफ़ अचेव नी, मुंहिंजनि तकलीफ़ुनि खे यादि कजो। पढ़ण वारे जल्दी पढ़ो, ॿुधण वारनि बि ॿुधो, लेकिन जंहिं हस्तीअ में इहो वक़्तु गुज़रियो हूंदो उनखे ख़बर हूंदी। हा, ऐं उलमा किराम ज़ुबान सभिनी ॿुधो, आंगुर जे इशारे सां चंड बि टुकर थी सघे थो। इहो मिठड़ो अलाह वटि प्यारे नबी जो केॾो वॾो मक़ाम आहे। जंहिं जाइ ते जिब्रील सलाम वञी करे चए असां हिन वक़्तु मां न हलंदोमांव, बसि हीअ मुंहिंजी हद हिते ख़तमु आहे। हिन वक़्तु तव्हां ॼाणो तव्हांजो प्यारो अलाह साईं, बसि उन प्यारे खे मुबारक दीन जे लाइ एॾियूं तकलीफ़ां मिलियूं न साईं। हा, ऐं उन दीन खे मां पाण खां सुवालु कयां, ॿिए खे पोइ चवां, जेके वेठा आहिनि न पाण खे, उन प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी ज़िंदगी ऐं दीन मूंखे केतिरो पसंदि आहे, पाण खां सुवालु कयां बसि। हा हा, पूरो घर भरियो पियो आहे, निमाज़ क़ुरान ख़ाली पियो आहे। हा, सोचण जी ॻाल्हि आहे, वेही करे सोचूं नी त सोचण जी ॻाल्हि आहे त 10 फ़र्द आहियूं, निमाज़ घणनि पढ़ी। सुबुह जो उथंदे ब्लेड खयोंसीं, ॾाड़ीअ खे लाथोसीं, केॾी तकलीफ़ पहुती मुंहिंजे प्यारे नबीअ खे। कॾहिं उलमा किराम पुछूं न, केॾी तकलीफ़ पहुचंदी। कंहिंखे थो मां सुहिणो थी करे ॾेखारियां, कंहिंखे दुनिया वारा मूंखे सुहिणो चवनि, ईअं था चवनि, ॿियो छा चवंदो, वाह जो सुहिणो थो लॻे, ॿियो छा चवंदो। हा, ऐं क़बर जी ऊंधाई कोठी जेकॾहिं यादि हुजे, हक़ीक़त अथव उन प्यारे सां असां मोहबत कयूं। हा, क़यामत जो ॾींहुं थींदो न, क़यामत जो ॾींहुं सभिनी जे ज़बान ते नफ़्सी नफ़्सी हूंदो, नबियुनि जे ज़बान ते सवाइ प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। इहे छा चवंदा ख़बर आहे, या रब उम्मती, या रब उम्मती, या रब उम्मती। अलाह साईं महिरबानी कयो, मुंहिंजी उम्मत जी मग़फ़िरत कयो, उन्हनि खे बसि महिरबानी कयो। हर नबी जी दुआ हिन दुनिया में क़बूल कई मिठड़े अलाह साईं। हर कंहिंखे चयईं तव्हां दुआ घुरो, तव्हांजी क़बूल आहे, ख़ुशूसी दुआ जेका घुरो, हर कंहिं दुआ घुरी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अलाह साईं इरशाद फरमायो तव्हां बि त दुआ घुरो नी, उलमा किराम फरमाइनि था त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ न घुरी, क़यामत जे ॾींहुं दुआ घुरंदा, उम्मत जी सिफ़ारिश कराईंदा। अदा आहे प्यारे नबीअ खे मोहबत असां सां न आहे? ऐं असां पाण खां सुवालु कयूं त मूंखे उन सां केतिरी मोहबत आहे। हा, दुनिया जे जानवर खे बमानियूं खाराए दर नथो छॾे अदा। हा, दर नथो छॾे, उहो चए न छॾींदो बाबा, मां तुंहिंजी दर जी मानी खाधी आहे बाबा। हा, जीअं अलाह साईं पैदा कयो, केॾियूं नेमतूं आहिनि, पूरो जिस्म ई जेकॾहिं लिखे न, हज़ारे नेमतूं लिखिजी वेंदासीं पूरे छो पंहिंजे जिस्म में, वरी मुक़ाबिलो बि उन अलाह सां। हा, साईं चवणु न वठंदो माना ना फ़रमान थियुमि नी, रब साईं मूंखे सॾु थो कराए मां नथो अचां। हा, दुनिया वारो सॾु थो करे, आवाज़ ॿुधुमि, हा साईं मूंखे सॾु कयो मां वञासि। मिठड़ो अलाह साईं सॾु थो करे, बसि ॿुधी अणॿुधी कयूं, कंहिं मूंखे सॾु करायो, मुअज़िन चयो त अलाह पाक सॾु करायो। हा, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारी ज़िंदगी आहे। जेकॾहिं कोई इंसानु हीअं चवे न मां दुनिया ऐं आख़िरत जी भलाई थो चाहियां, दुनिया आख़िरत जी कामयाबी थो चाहियां, दुनिया आख़िरत इज़त ॾिसणु थो चाहियां, अखियूं बंदि करे रब मिठड़े सां सौदो करे छॾे, प्यारे नबी सां सौदो करे छॾे। हा, हिकिड़ो माण्हू सोचींदो न मां सोचां पोइ ॾिसां, न सोच न बसि। ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त बुज़ुर्गो, वॾो सफ़र अचण वारो आहे, एॾो वॾो सफ़र अचण वारो आहे, एॾो वॾो सफ़र अचण वारो आहे जो ख़तम बि न थींदो। हा, अली साईं रज़ी अल्लाह वेठा हुया, वेठे वेठे रोइण लॻा, इरशाद फरमायो सफ़र डिघो आहे, सामान मां वटि कोन्हे को। कहिड़ो सफ़र चऊं, अॻिते वारो अदा। नबी पाक साईं इरशाद फरमायो अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु, जन्नत में तुंहिंजो घर त मुंहिंजे घर जे साम्हूं आहे। ऐं रोइनि था, अॻिते वारो सफ़र ॾुखियो। ऐं वक़्तु साईं रज़ी अल्लाह ताला गुज़रनि था, बाग़ में ॾिठूं, बाग़ में हिकिड़ो जानवर थधा साह थो भरे, केॾो न ख़ुशि नसीब, ऐं खाए थो पीए थो, वण जी छांव वेठो घुमे थो, सुभाणे तोखां हिसाब बि न थींदो। काश उहो बकर बि तो वांगुरु हुजे हा। रब जो ख़ौफ़, अलाह जी मोहबत, उमेद। हा, हा, उमर रज़ी अल्लाह ताला दुनिया वफ़ात कनि वञनि था, पंहिंजे पुट खे चई पुट मूंखे न ज़मीन ते लेटा, चए अब्बा जान हंज में सही आहे, चए न मूंखे ज़मीन ते लेटा।
जिन ज़मीन ते लेटिया पंहिंजो पाण खे मिटी ऐं मल लॻो चवण लॻो इहो मर तोखे तुंहिंजे रब माफ़ु न कयो तुंहिंजो हाल छा थींदो जंहिंजे लाइ जॾहिं इस्लाम क़बूल कयईं जिब्रील सलाम आयो या रसूल उमर इस्लाम हाणे ख़ुशी थिएव थी चई हा चई आसमान वारा बि ख़ुशि आहिनि दुनिया वञनि था हे जुमिला था चवनि उमर तोखे तुंहिंजे रब माफ़ु न कयो तुंहिंजो हाल छा थींदो ऐं दुनिया जे अंदरि अलाह राज़ी थी वञनि हस्तियुनि खां असां वरी पाण खां सुवालु कयूं मुंहिंजा असुर कुझु कयो बि न आहे वरी बहादुर थी त न घुमूं नी हा उलमा इकराम ज़ुबानी ॿुधोसीं हिकिड़ो माण्हू हीअं थो चए गुनाह थी वियो आहे मां तौबा थो कयां मां माफ़ी थो वठां अलाह मूंखां थी वियूं ख़ताऊं हिकु हीअं थो चवे पोइ छा कयो आहे त ॿिन्ही सां मामिलो मिठड़े अलाह जो अलॻि अलॻि अथव जीअं को आजिज़ थियो नी आजिज़ ऐं मां तौबा थो कयां इन सां मामिलो अलाह जो अलॻि अथव हिकिड़ो चए पोइ छा आहे मां कयो त का ॻाल्हि आहे छा इन सां वरी मामिलो ॿियो अथव पकिड़िजी वेंदो जल्द में पकड़ में अची वेंदो हा आजिज़ी अलाह खे पसंदि आहे निबड़त अलाह खे पसंदि आहे मुंहिंजा दोस्त रूह असां कुझु बि न आहियूं मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जन वञनि पिया नौजवान हेठि तकबर अंदाज़ सां थो अचे नौजवान संभाल पाण खे चई तव्हां मूंखे न सुञातो छा मां केरु आहियां चई हा मां नौजवान तोखे सुञातो आहे तूं केरु आहीं चई ॿुधाए केरु आहियां चई कल्ह ताईं पाणीअ जो गंदो नुतफ़ो ऐं सुभाणे मिटीअ जे हवाले क़बर जे हवाले मां पुटु तोखे एतिरो सुञातो आहे बसि उनजो कंधु हेठि थी वियो चई वाक़ई साईं मालिक बिन दीनार तूं मूंखे सही सुञातो आहे असांजी हैसियत छा आहे मुंहिंजा सुर्गो नट बुल्ट ढिलो करे छॾे राति जो पंहिंजा कपिड़ा ॾींहं जो फाड़ींदे नज़र अचूं छा थियो साईं मेंटल आहे साईं मेंटल भाई कल्ह त ख़ुशी हो चई दिमाग़ डैमेज थी वियसि मेंटल थी वियो हा मुंहिंजा सुर्गो हर वक़्तु रान हर घड़ी माना ईअं सम्झो असांखे अॻिते वारो सफ़र यादि हुजे अलाए कहिड़ी महिल सॾु कराए वठे हा अलाए केॾी महिल सॾु कराए मिठड़ो अलाह साईं अलाए केॾी महिल सॾु कराए पोइ कुझु त हुनजे लाइ कयूं नी पोइ हे दोस्त जेके अचनि था ख़ैर ख़्वाह मुराद हीअ आहे चवनि था मिठड़े अलाह सां तालुक़ु जोड़ियूं निमाज़ जी पाबंदी क़ुर जी पाबंदी ज़िक्र जी पाबंदी अदा कोई सेखारींदो त असां सिखंदासीं नी अदा असांखे कहिड़ी ख़बर पीउ माउ जी आदब छा आहिनि घरवारी जा छा आहिनि बचनि ॿारनि जा छा आहिनि जॾहिं वेहंदासीं उलमा इकराम जी सोबत में नेकनि जी सोबत में वेहंदासीं सिखंदासीं नी अदा हा ज़मानो थियो मुंहिंजा निमाज़ जनाज़ा में हथ ॿधी बीठासीं ईअं बीह करे मोटी आयासीं ज़मानो थियो निमाज़ पढ़ंदे कहिड़ियुनि शयुनि सां मुंहिंजी निमाज़ टुटे थी सुनतूं केतिरियूं आहिनि वाजिब केतिरा आहिनि किन चीज़ुनि जे करे सजदो सहजणो पवंदो कहिड़ी भुल थी वई किथे सिखां हे हलंदड़ चलंदड़ हिकिड़ो मदरसो आहे मुंहिंजा थोरो गॾिजी सॼी जेको आहे कमु थी थो वञे ऐं ज़िमेदारी आहे असांजे मथां प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दीन बि ॾिनो ऐं दीन जी महिनत बि ॾिने मुंहिंजी उमिरि दीन ते हलिजो ऐं दीन ॿियनि ताईं ज़रूरु पहुचाइजो हा ऐं जेको कुझु इन ते तव्हां असांखे अलाह साईं अता कंदो न सॼी हयाती इनफिरादी पंहिंजी इबादत कयूं इन ते एॾो कुझु न मिली सघंदो जेको माण्हू ॿियनि खे अलाह तरफ़ सॾु कंदो मुंहिंजा दोस्त हा घणो कुझु मिली वेंदो मञोसीं पंहिंजी निमाज़ रोज़ा हज ज़कात ख़ैरात सभु पूरियूं कयूंसीं ज़री बि हिन में कमी न आई मां अकेले जी जन्नत ठही न बसि नी ॿियनि जो भलो त कुझु सोचूं ई न नी ऐं तइलीम आहे प्यारे बचायो पंहिंजे अहलो अयाल खे जहनम वारी बाहि खां पोइ केरु बचाईंदो केरु चवंदो हा घर वारनि खे केरु सम्झाईंदो बचनि ॿारनि खे केरु सम्झाईंदो औलाद खे केरु सम्झाईंदो तव्हां असांजे मथां ज़िमेदारी आहे मुंहिंजा दोस्त हा हिकु दफ़ो कोई चवणो त छॾे बसि न दा प्यारे नबी जी ज़िंदगी ॾिसूं सभई दफ़ा हिक हिक दरनि ते विया दुआऊं घुरियूं हा अलाह साईं हिदायत ॾियो अलाह साईं हिदायत ॾियो तव्हां वटि क़ीमती ख़ज़ानो हिदायत आहे महिरबानी कयो अलाह हिनखे निमाज़ पढ़ ऐं ज़िंदगी जॾहिं रुख बदिलजी थो वञे यकीन कंदो उहे दोस्त हुन लाइ दुआऊं था घुरनि जेके फलाणा आया हुया मुंहिंजे दरनि ते मुंहिंजी ज़िंदगी जा धारा बदिलजी विया सभई दोस्तनि छा थोरो टाइम बि कढूं अलाह जे रस्ते में निकिरूं बि सही आयल महिमाननि सां 2-3 मिंट वेहूं बि सही इन्हनि खां परे न थियूं तबियत ते बोझ न अचे जीअं मां चवंदो आहियां बसि मिंट में निमाज़ पढ़ा निकिरी वञा वेहूं हिननि जी सोबत में 2-3 मिंट मिठड़ी अलाह जी ॻाल्हि ॿुधूं चैन सुकून राहत इत्मीनान जे करे तलाश में आहियूं न त हिननि जी सोबत में वेहूं मुंहिंजा दोस्त रुगो हा उलमा इकराम सम्झाइनि था अतुर जे भरियल दुकान ते वञो अतुर न ख़रीद कर ख़ुशबू ज़रूरु ईंदी आहे दा हा वेंदासीं हिननि नेकनि जे माहौल में वेहंदासीं मिठड़ी अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं प्यारे नबी सलाम प्यारी ज़िंदगी ॿुधाईंदा असांजो भलो थी पवंदो अहिड़ो भलो थी पवंदो जंहिंजी का हद न आहे
सभई दोस्त कोशिशि कंदा न इंशाअल्लाह सुभाणे जमायत हिते आहे थोरो हिननि खे टाइम ॾियूं पाड़े वारनि सां मुलाक़ातूं थियनि मिठे अलाह रसूल जी ॻाल्हि थी वञे इंशाअल्लाह भलाई थी वेंदी ठीकु आहे न ही दोस्त पाण बि आया आहिनि ऐं मस्तूराल बि अॼु भेनर बि असांजूं आयूं आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो का पर्दे जी हालत में उन्हनि घर में छॾियूं फरमायो जेको असां चवांसीं दीन मर्दनि जे लाइ बि आहे दीन औरतुनि जे लाइ बि आहे हदीस पाक जो मफ़हूम हीअं आहे हिकु औरत जी तक़वा परहेज़गारी 70 वलियनि ते भारी आहे हिकु औरत हिकिड़ी औरत बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे घर जो ॿुहारी थी ॾे सफ़ाई थी करे इहा पंहिंजे घर जी सफ़ाई नथी करे बेतुल्ला अल्लाह जे घर जी सफ़ाई थी करे शादी थी वई औरत खे हमल बीजी वियो 9 महीननि ताईं हमल रहियो 9 महीना हिन नफ़िली रोज़ा रखिया हिन औरत 9 महीना नफ़िली रातिनि जी इबादत लिखी वई घर में न्याणी पैदा थी फ़रिश्तो आयो जुमिलो छा चयो न्याणी तूं बि कमज़ोर तुंहिंजी अमी बि कमज़ोर ॿिन्ही जो जेको ख़्यालु कंदो अलाह हुनजो वाली ऐं वारस अथव रहमत आहे न्याणी रहमत आहे हा मामूली ॻाल्हि न आहे मुंहिंजा सुरू जंहिं बि खाधे वारी शइ में हथु विझनि घर वारा बिस्मिल्लाह रहमान पढ़ी करे हथु विझनि पोइ ॾिसनि रहमतूं ऐं बरकतूं घर जे अंदरि ॾिसनि हा शैतान जो वधि में ज़ोर हूंदो आहे त घरनि जे अंदरि फ़साद विझां झगड़ो ऐं फ़साद विझां ऐं मुंहिंजा तव्हां असांजे मथां ज़िमेदारी आहे त घरनि जे अंदरि अलाह रसूल जी ॻाल्हि करे वठूं हा प्यारे तइलीम सेखारी औरत तोखे गुस्सो अची वञे हाणे मर्द तूं बर्दाश्त कजांइ मर्द लाइ तइलीम ॾिनो तोखे हाणे गुस्सो अचे औरत हाणे तूं बर्दाश्त कजांइ सफ़र बहितरीनु गुज़रंदो फरमाए घर वारी ज़ाल मुड़ुस कंहिं ॻाल्हि ते वेठा ऐं मुस्कुरायूं खिलिया ॿिन्ही खे ॾिसी अलाह ते ख़ुशि थो थिए कंहिं ॻाल्हि ते सर्दी गर्मी थी वई ज़ाल मुड़ुस जी थोरी देरि में पाण में सुलह करे छॾियऊं ॿिन्ही जे गुनाहनि खे अलाह माफ़ थो करे छॾे इहा केरु प्यारे जी तइलीम असांखे सेखारियूं असां त रबड़ वांगुरु छिकियूं था एॾी ॻाल्हि केॾो सालनि जा साल थी विया न औलाद सां तालुक़ु न घर वारी सां तालुक़ु न बचनि सां तालुक़ु घर वेंदुमि चवंदा न ईअं थाणेदार थी करे घर न दाख़िल थी वियो स्कूल में टीचर थाणेदार थी करे न वञे इख़लाक़ पेश कर मुहबत ॾे मुहबत हा जो ईअं घर वारी ॾिसी करे ख़ुशि थी वञे मुंहिंजो घर वारो अची वियो आहे औलाद ॾिसी करे ख़ुशि थी वञे मुंहिंजो पीउ अची वियो आहे प्यारे तइलीम सेखारी पंहिंजी औलाद जी इज़त कयो औलाद तव्हांजी इज़त कंदी हा मुंहिंजा दोस्तो अॼु असां हिन इख़लाक़नि खां इलाही परे हलिया वियासीं पोइ हिन लाइ मस्तूराए जमायत आई आहे उन्हनि खे दीन सेखारणु दीन सिखणु तव्हां असांजी ज़िमेदारी आहे मुंहिंजा उन्हनि खे ख़बर नाहे तव्हां असां जेके उन जा महरम आहियूं उन्हनि खे सेखारींदासीं औरतुनि सां गॾु वेहंदियूं ऐं दीन जी ॻाल्हि खे सिखंदियूं इलाही सारो फ़ाइदो थींदो सभई दोस्त कोशिशि कंदा न त इंशाअल्लाह अल्लाह हा माशा अल्लाह पोइ तव्हां रखो ॻाल्हि सोचे हा चओ न